पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। के मसइला अहिड़ा आहिनि जेके पाकिस्तान सतह ते माण्हुनि जा गॾियल मसइला आहिनि। के मसइला अहिड़ा आहिनि का सूरत अहिड़ी आहे जेका वरी सिंध जी मुख़्तलिफ़ आहे ॿियनि खां। त मां इहा तवक़ु कयां थो त वकील सिंध जा जेके मख़सूस मसइला आहिनि उन्हनि में बि अहिड़ो ई किरदारु अदा कंदा, उन्हनि खे करणु खपे जहिड़ो उन्हनि हिन पाकिस्तान सतह जी तहरीक में अदा कयो। कंहिं बि तरह सां सिंध जा वकील ॿियनि खितनि खां पोइ ते न हुया, इन किन मामलनि में अॻिते हुया। ऐं उहा जॾहिं मां सिंध जे मख़सूस हालतुनि जी ॻाल्हि कयां थो, उन जे मख़सूस मसइलनि जी ॻाल्हि कयां थो, त उहे बि बज़ारि उहे अलॻि आहिनि, पर उहे हिन खिते जे मसइलनि सां गॾियल आहिनि। सिंध जे तशख़ुस जो हींअर सुवालु आहे। सिंध जी सुञाणप, सिंध जो कल्चर, उनखे ख़तरा आहिनि। उन जे बचाव जो मसइलो आहे। ऐं उहो सिंध जो जेको कल्चर आहे उहो न रुॻो सिंध जे लाइ पर हिन पूरे खिते जे लाइ उनजी अहमियत आहे। मतिलबु अॼु जो हिन न रुॻो पाकिस्तान जो, न रुॻो हिन खिते जो, पर हिन पूरी दुनिया जो अॼु सभ खां वॾो उभिरियल मसइलो मज़हबी इंतिहा पसंदी आहे। पाकिस्तान खां वठी अमेरिका ताईं समूरियूं रियासतूं, समूरा इंटेलेक्चुअल, समूरा स्ट्रेटेजिस्ट, समूरा फ़ौजी जर्नल इहो चवनि था दुनिया खे, समाज खे, जमहूरियत खे, तरक़ीअ खे सभ खां वॾो ख़तरो मज़हबी इंतिहा पसंदी आहे। उन पस मंज़र में सिंध जो हिकिड़ो जुदागाना रोल, जुदागाना हैसियत रही आहे। उहा तारीख़ ॿुधाए थी, सिंध जो कल्चर ॿुधाए थो, सिंध जी तहज़ीब ॿुधाए थी। 5000 साल पोइ ते ॾिसिजे या 100 साल पोइ ते ॾिसिजे या 1947 जी सूरत हाल ॾिसिजे, त सिंध मज़हबी इंतिहा पसंदीअ खां बचियल रही आहे। सिंध रवादारी, इंसानी भाईचारे जो हिकिड़ो मिसाल रही आहे। 47 में पाकिस्तान ठहण जे ऐलान थियणु शर्त सॼे बरे सग़ीर में बाहि ॿरी वई मज़हबी इंतिहा पसंदीअ जी झगड़नि जी। उन वक़्तु बि सिंध में न वठण जे बराबरि झगड़ा थिया ऐं हिते जो जेको मक़ामी माण्हू आहे उन त कया ई कोन। तारीख़ उन सां भरी पई आहे। उन खां पोइ बि अॼु जॾहिं हिन सॼे खिते में ख़ासि तौरु पाकिस्तान में जेकी कुझु थिए पियो मज़हब जे नाले में असां ॾिसूं पिया, उन महिल बि सिंध उहो खितो आहे जेको मज़हबी इंतिहा पसंदीअ जो अञा मुक़ाबिलो करे पियो, मज़ाहमत करे पई। त इहो इन सिंध जे कल्चर खे, इन सिंध जी सुञाणप खे ख़तरा आहिनि जंहिंखे असां बचाइणु चाहियूं था। ऐं मां चवां थो त इन में हिन खिते जे सभिनी माण्हुनि, सभिनी क़ौमुनि जे बहितरीअ जो इन में मफ़ाद आहे त सिंध जे इन कल्चर खे बचायो वञे। अफ़सोस सां चवणो पए थो त हिन रियासत जा मांदार तमामु नंढ